वफ़ाक़ी काबीना जो अॼु सॾायल इजलास मुलतवी। सेनेट जो इजलास अॼु मंझंदि 3 वॻे थींदो। 14 नुक़ाती एजेंडा जारी। मुख़्तलिफ़ स्टैंडिंग कमेटियुनि जूं रिपोर्टियूं पेश कयूं वेंदियूं। बयान छिकायो नोटिस बि एजेंडा में शामिल। शाम 4 वॻे क़ौमी असेंबली जे सॾायल इजलास जी बि 10 नुक़ाती एजेंडा जारी कई वई। पार्लियामानी मामलनि वारो वज़ीर औरतुनि बाबति क़ौमी कमीशन एक्ट में तरमीम जो बिल पेश कंदो। क़ौमी असेंबली जी एजेंडा में आइनी तरमीम बिल पेश न आहे। हुक्मरान इत्तेहाद पारां आइनी तरमीम बाबति गडि॒यल मसवदो आणण जो फ़ैसिलो। पार्लियामानी ख़ासि कमेटी जो इजलास अॼु पार्लियामेंट हाउस में थींदो। पार्लियामानी ख़ासि कमेटी जो इजलास अॼु पार्लियामेंट हाउस में थींदो। ख़ासि कमेटी जे इजलास जी सदारत सैयद खुर्शीद शाह कंदो। इजलास में आइनी तरमीम जे मसवदे खे क़तई शिकिल ॾिनी वेंदी। तहरीक इंसाफ़ पंहिंजो मसवदो इजलास में पेश कंदी। नून लीग, पीपल्स पार्टी ऐं JUI में अदालती सुधारनि बाबति आइनी तरमीम ते इत्तफ़ाक़। नवाज़ शरीफ़ तरफ़ां सियासी क़यादत जे मान में ॾिनल आर्ज़ियाणे में सदर आसिफ अली ज़रदारी, वज़ीर आज़म शहबाज शरीफ़, PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं JUI सरबराह मौलाना फज़लुर रहमान शरीक थिया। इजलास बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे मौलाना फज़लुर रहमान चयो त आइनी तरमीम बाबति काफ़ी हद ताईं इत्तफ़ाक़ थी वियो आहे। संजीदा फ़ैसिलनि तरफ़ वधंदासीं त आइन ऐं इदारा बची वेंदा। इस्लामाबाद पहुची तहरीक इंसाफ़ जो इत्तफ़ाक़ हासिल करे वठंदासीं। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त काल्ह जेको इत्तफ़ाक़ ॿिनि पार्टियुनि में हो अॼु 3 में थी वियो आहे। तारीख़ी कामयाबी हासिल करे आइनी तरमीम तरफ़ वधी रहिया आहियूं। इसहाक़ डार चयो त सियासी जमातूं अवाम जी भलाईअ लाइ कोशिश करे रही आहे। सुप्रीम कोर्ट में तजवीज़ कयल आइनी तरमीम ख़िलाफ़ दरख़्वास्त ते अॼु ॿुधणी थींदी। चीफ जस्टिस काज़ी फ़ैज़ ईसा जी सरबराही में टिरुकिनी बेंच ॿुधणी कंदी। अदालत सुप्रीम कोर्ट बार जे अॻूणे सेक्रेटरी आबिद ज़ुबैरी समेत ॿियनि दरख़्वास्त गुज़ारनि खे नोटिस जारी कया हुआ। इसराइल जी गज़ा में बर्बरियत जारी। 65 फ़लस्तीनी शहीद ऐं 140 ज़ख़्मी। जबालिया ऐं ॿियनि पनाहगीर कैंपनि ते इसराइली हमलनि में 20 ॼणा शहीद थी विया। गज़ा सिटी में हिकु घर ते बमबारी में 5 ॼणा शहीद। केतिरा ई माण्हू मलबे हेठां दॿिजी विया। जबालिया कैंप ते इसराइली फ़ौज जो 13हें ॾींहुं बि घेराव बरक़रार। मलबे मां लाश कढण में ॾुखियायूं। गज़ा में शहीदनि जो मजमूई अंग 42,000 थी वियो। 99,153 फ़लस्तीनी ज़ख़्मी थी चुका। इसराइल जो लबनान में म्यूनिसिपल हेडक्वार्टर ते हवाई हमलो। मेयर समेत 16 ॼणा मारिजी विया। 150 ज़ख़्मी। नबातिया में सरकारी इमारत ते सभ खां वॾो हमलो कयो वियो। ॾखण लबनान में इसराइली हमलनि में हिकु ॾींहुं अंदरि 27 ॼणा शहीद थी विया। इसराइल जी गॾियल क़ौमुनि जे अमन फ़ौज जी पोज़ीशन्स ते वरी फायरिंग। टावर तबाह थी वियो। यूनिसेफ जो चवणु आहे त लबनान में 12 लख माण्हू बेघर थी चुका आहिनि। ओबावड़ो भरिसां अमीर कोश में रिश्ते जी ॻाल्हि तां कोश बिरादरी जे 2 धुरनि में झेड़ो। फायरिंग में हिकु ॼणो क़त्ल। झेड़े दौरान गोलियूं लॻण सबबि इमामुद्दीन कोश मारिजी वियो। वाक़िए बाद मक़तूल जो लाश इस्पताल मुंतक़िल।